अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां ठीक ठाक खैरियत हूंदव। दादा जी अॻु में पोस्ट रखीसीं त मुंहिंजी रिकॉर्डिंग आहे शो जी धरती टीवी ते लाफ्टर हाउस। हिते साईं पंहिंजा दोस्त वेठा आहिनि, काफ़ी सारा टिशू आयो अदा टिशू जो दौर आहे। साईं असांजा दोस्त ये साईं पूरो स्टूडियो सेटअप वग़ैरह रेडी आहे, म्यूज़िक कंपोज़र वग़ैरह मेहमान वग़ैरह अची विया आहिनि। अॼु जी अदा आर्टिस्ट अनन्या फिद्या असां था, बाक़ी पखी दोस्त म्यूज़िक आर्टिस्ट वग़ैरह सब हे भी वेठा आहिनि। दोस्त संगत पहुची वई आहे साईं, तैयारी हले थी पई, सेटिंग हले थी पई पूरो। साईं ॾिसो महिनत जो कमु आहे, ईअं न थींदो आहे। तव्हां सम्झंदव जो प्रोग्राम ईअं हलंदा आहिनि, पर बसि साईं पूरो प्रोग्राम साईं नथा करे ॾेख सघूं, पर मां तव्हांखे अॻिते आहिस्तनि फ़क़्तनि बसि ॾेखारे थो साईं। बसि ख़ैर सां तव्हांजे भाउ जी एंट्री। अरे तूं हिते छा थो करे? न साईं तमामु बहितरीनु। मां दोस्तनि खे इहो ॿुधायां त तव्हां सम्झो था शायदि एतिरो सवलो आहे, महिनत केतिरी आहे हिकिड़ो प्रोग्राम ठाहिण जे लाइ। न तव्हांखे त साईं सलाम आहे ॿिन्हिनि हथनि सां। अली गुल मला साहिबु तव्हां जेतिरी महिनत कयो था न, माण्हू सम्झो थो आहे त शायदि एतिरो सवलो आहे मीडिया ते बि कमु करणु, पर हुन शख़्स खां पोइ जो बैक स्टेज छा थो थिए। हाणे हिनखे वरी छा ठाहींदे? हा हे साईं ॿई रूपोश पोयां बीठा आहिनि। सोरा बजा ॿुधो आहे। हाणे पाण खे सॾु करे हले हलंदासीं। अमेरिका पखी अड़े पखी पखी बि अॼु फड़कांदो वणे। भले 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 न न कोई अहिड़ो सीन न आहे। हरूभरू सलवार जे मथां सलवार थो पाए पियो, इहो माना ग़लति आहे, असरु ग़लति पवंदो हिन जो नौजवान। टेंशन न वठि तूं, टेंशन न वठि। नौजवान असांखे ॾिसनि था ॿ सलवारूं पाए न घुमंदा हुआ साईं। बसि प्रोग्राम ख़तमु थी वियो, रिकॉर्डिंग थी वई, तव्हांखे ॾेखारीसीं लाइव। बाक़ी ॾिसो सभु महिमान पोयां बीठा आहिनि ऐं ॾाढो मज़ो आयो। इंशाल्लाह जल्द ईंदो यूनुस जानी साहब, अनन्या फिदा दोस्त साईं तफ़सीर वग़ैरह कढाइनि था। लाइव हिते पहुची वियो आहे, हुनजी मोहबत आहे साईं, प्यार आहे। ॿियो ॿुधाए मज़ो? ख़ैर शुक्र साईं। मां तव्हांजी लाइव ॾिसी हाणे 5 मिंट अॻु में मां तव्हांखे ॾिठो आहे, मुंहिंजे वेझो ई करे तव्हांजे साम्हूं मां लाइव ॾिसी तव्हांजे आयो मां। बसि मोहबत आहे साईं। जी साईं मोहबत आहे, हक़ीक़त आहे। वॾी महिरबानी आहे, महिरबानी। साईं तस्वीर कढाईंदा। इहो तव्हां खां असां पुछो न, मज़ो आयो? मूंखे त ॾाढो आयो। तव्हां त महिमान हो, असां त मेज़बान आहियूं न। खिल कतल खिल, इहो तुंहिंजो 4 दफ़ा ख़िलाफ़ जुमलो हुयो, खिल कतल खिल।
हम लोग फाटी खा रहे हैं जब भुट्टो साहब जी स्क्रीन ते आयूं ऐं तव्हां असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब मुझे के भी नजमा काविश ऑफिशियल के मुझे अॻ में ख्याल ऑफिशियल जी अनीना फिदा ऑफिशियल मुंहिंजो त सोराब सुमरो तव्हां अॻ में करे छॾियो आहे ऑफिशियल ना सका माना जंहिं न कयो आहे साईं उन्हनि करे छॾियो हा बसि हिन हिननि सभिनी चैनल जा लिंक साईं ये जे भुट्टो साहब थे ला असा के जी बिल्कुलु सब्सक्राइब सफ़र साहिब चवण वठो असांजो त कोन था वठो मुंहिंजो बि चैनल आहे साईं हे काॾो बिरड़ मो निकिरे थो केरु आहे शेर दिल गाओ चैनल जी सब्सक्रिप्शन थी हले पई त पोइ मुंहिंजो बि चैनल आहे क़ुरान शेर दिल पखी जो भी आहे साईं पखी जो शेर न दिल हाणे इहो त हाणे बाक़ी- सफ़ा तव्हां ना बाक़ी- करणो न यूट्यूब खे आबाद करणो आहे वो ताल त साईं बसि मेलो गुल थी वियो सभु महिमान विया हलिया हे ॾिसो तमामु बहितरीनु मज़ो आयो इंशाल्लाह जल्द साईं डेट बि ॿुधाईंदुमि कॾहिं हुयो वरी मेला रौनक इंशाल्लाह जल्द बहान थींदा बाक़ी साईं वॾी महिरबानी साईं प्रोग्राम मैनेजर ख़ैर मोहम्मद साहब जी साईं ये पूरा सर बहुत शुक्रिया बहुत मज़ा आया थैंक यू सो मच सर आपका नाम भाईजान आगे के जो चैनल है जी। ये किसी चैनल पे नहीं होती इतना साउंड सही बात है सही बात है इतना साउंड कोई भी चैनल वाला नहीं दे मैंने यहाँ पे भी एक्सपीरियंस किया है यूएस में भी हमारे वेब टीवी चैनल्स हैं अच्छा तो हमने वहाँ पे भी देखा लेकिन आपको जो साउंड क्वालिटी आ रही थी बहुत ही देखिए, बेहतरीन मैं पहले गया था काफी से पहले जी जी तो वहाँ पे जो गोरे ना गोरे मेरे को आने नहीं दे रहे। मैं गया था महनाज के साथ सही उनका गजल का प्रोग्राम था महनाज का उनके साथ गया था 30,000 रुपये पाकिस्तानी 30,000 रुपये तो वहीं रह लेते है लेकिन बाजू पड़ता है ना चल नहीं अल्लाह मौका देगा आपका काम बहुत बेहतरीन है अगर आपका साउंड का काम है ना खाली मैं साउंड का काम है हाँ सुना साईं बस प्रोग्राम ख़त्म थी वियो मुलाक़ातूं थी वयूं गर्मी पई आहे ॿाहिरि निकिता हूं त साईं इहो हुयो पूरो कट करे बाक़ी हाणे ॾिसूं संगत काॾे वई हुननि सां मिलूं ऐं नंगर न्याज़ बि कयूं ऐं तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी अदा हिन प्यारे भाउ जी जेको लाइव ॾिसी करे ते मूंखे ॻोल्हे लथई हा, साईं, इहा live- इहा हूंदी थी सची दिलि दोस्त काफ़ी चवंदा आहिनि साईं मीटअप रखियो असां बिज़ी हुयासीं हीअं हुयासीं हिन दोस्त खे ॾिसो साईं अची ठकाव ॾेई पहुतो आहे सिर्फ़ु असांजा लाइव ॾिसी बाक़ी संगत सॼी वञे थी पई ॾे ख़बर हाणे छा प्रोग्राम आहे ता बसि बसि हाणे मूंखे मेराण में छॾियो अथनि ॾिस बाक़ी फ्रंट मिली ॿुध फ्रंट मिली थी ॿियो छा खपे हूअं न डिगी में वेंदो आहे हवाल ॿुध वेहो हाणे वेहो त बसि हाणे हलूं था इजाज़त वठंदासीं पंहिंजो प्री प्यारनि जो ख़्यालु रखिजो इंशाल्लाह जल्द मिलंदासीं हिननि दोस्तनि जी महिरबानी जेके हक़ीक़त आहे गर्मी में हालत करे छॾियो कोट लायो तमामु बहितरीनु हलो दोस्तो ख़्यालु रखिजो अलाह